ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया थो मां भागवत महापुराण जो बयान, जैमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सबई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 35 अध्याय जे 3 भाग में ॾिठो त श्री श्याम सुंदर वीचार कयो त हाणे श्यामा खे उन जो हक़ ॾियारणु घुरिजे। तंहिं करे हू श्यामा सां मिलण वास्ते उन जे घर वियो। लेकिन राधा प्यारी श्री कृष्ण भगवान जे गले में पयल हिकु हार में एक सुंदर स्त्री के ॾिसी इहो समझो त श्री कृष्ण भगवान ॿिए कंहिं स्त्रीअ सां प्रेम थो करे। लेकिन प्यारा भक्तों, दरअसल त उहा सुंदर स्त्री स्वयं माता राधा हुई। लेकिन श्री कृष्ण भगवान जे प्रेम में एतिरी त बावरी थी वई जो पंहिंजे पाछे खे हिकु ॿी सुंदर स्त्री समझी दुख करण लगी। तंहिं बाद श्री श्याम सुंदर उतां खां उदास थी हलियो वियो। लेकिन पोयां खां हिकु ॿी सखी अची श्री माता राधा खे घणो ई सम्झाए चयो त हू तुंहिंजो पाछो ई हो, तूं त अजायो वेठी दुख करी। सबई चओ जय श्री हरि। प्यारा भक्तों, अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 35 अध्याय जो 4थों भाग शुरू करे रहा आयूं। श्री सुखदेव जी स्वामी चवन था, हे राजा परीक्षित, जॾहिं उन सखीअ जी इहा ॻाल्हि ॿुधी श्यामा जो चित जाइ थियो, तॾहिं हू पछताए चवण लगी त हे सखी, तूं मोहन प्यारे खे वञी चओ त मां सिंगार करे हींअर अजा थी अचां। जॾहिं हू सखी श्याम सुंदर वटि वञी इहो पैगाम ॿुधाइण लॻी, तॾहिं छा ॾिसे थी त मोहन प्यारो राधा प्यारीअ जे विछोरे में व्याकुल थी वण हेठां उदास चित थी कंध हेठि करे वेठो आहे। उन जो ही हाल ॾिसी सखी चयो त हे प्राण प्यारा, तूं छो एतिरो सोच थो करीं? हींअर हिकिड़ी सात में श्यामा हिते थी अचे। प्यारा भक्तों, इहा ॻाल्हि ॿुधी श्याम सुंदर उथी बीठो ऐं फुलनि जी सेज विछाए चई तरफ़नि ॾिसण लॻो। जॾहिं राधा प्यारीअ जे पहुचण में कुझु देरि थी, तॾहिं हिन सखी वरी श्यामा वटि वञी चयो, हे श्यामा, मोहन प्यारो तुंहिंजे विछोरे में रोई रहियो आहे, तूं छो नथी हली पंहिंजो मुखड़ो ॾेखारीस? राधा ही ॻाल्हि ॿुधी ॾाढी ख़ुशि थी उन सखीअ सां वन में वञी पहुती। श्याम सुंदर श्यामा खे ॾिसी ख़ुशि थी उन सखीअ जी वॾाई करे श्यामा खे पंहिंजे हृदय सां लॻायो। सबई चओ जय श्री हरि, जय राधा रानी। प्यारा भक्तों, एतिरी कथा ॿुधाए स्वामी श्री सुखदेव जी चयो, हे राजा परीक्षित, ॾिसो, जंहिं पार ब्रह्म परमेश्वर जो दर्शन श्री ब्रह्मा, श्री महादेव ऐं ॿिया देवताऊं ऐं रखेश्वर बि जल्द नथा पाइनि, तंहिं पार ब्रह्म परमेश्वर ब्रज जी स्त्रियुनि वास्ते एतिरो सोच कयो थे। उन जी लीला केर बि ॼाणी नथो सघे। हिकिड़े ॾींहुं
श्याम सुंदर बिंद्राबन जी घटीअ में ललिता सखीअ खे ईंदो ॾिसी रोकियो। तॾहिं ललिता चयो, तूं कूरी प्रीत मूं सां रखी थो, कॾहिं बि मूं ग़रीबनि जी घर नथो अची। इहो ॿुधी रसक बिहारी चयो त अॼु राति तुंहिंजे घर ईंदसि। हे राजा, ललिता सखी ॾाढी ख़ुशि थी ऐं पंहिंजे घर अची सोरहां सिंगार करे घर ऐं सेज खे ठाहे मोहन प्यारे जे अचण जी वाट तकण लॻी। जॾहिं अधु राति ताईं मोहन प्यारो वटसि न अची सुशीला सखीअ जे घर हलियो वियो, तॾहिं ललिता ॾाढी उदास थी चयो त ख़बर न आहे त कहिड़े कारण श्याम न आयो। जॾहिं ललिता खे अहिड़ी तरह सोच ऐं वीचार में सारी राति जाॻंदे जाॻंदे गुज़री वई, तॾहिं सुबुह जो नंदलाल पंहिंजी ॻाल्हि यादि करे ललिता सखीअ जे घर पहुतो ऐं ललिता खे चयो त हे प्यारी, मूंखे मुआफ़ कजि जो मां न अची सघियसि। हाणे जेको बि कमु हुजेई सो मां करण लाइ तयारु आहियां, बाक़ी जेका बि सज़ा खपेई सा मूंखे ॾे। ललिता चयो, श्याम, शाबास अथई। सॼी राति तुंहिंजे लाइ अखियूं वाट वाजाए वेठी आहियां। ही ॿुधी श्याम सुंदर मुश्की ॾिनो। तॾहिं ललिता खे स्नान कराए सेज ते विहारे रस वस करे पंहिंजे मन जी मुराद पूरी कई। तॾहिं थोरी देरि खां पोइ श्री श्याम सुंदर उते रही उन जी इच्छा पूरी करे पंहिंजे घर आयो। अहिड़ी तरह रसक बिहारी कॾहिं राधा प्यारी, कॾहिं चंद्रावली ऐं कॾहिं सुखमणा ऐं ॿियनि गोपियुनि जे घर रही उन्हनि जी इच्छा पूरी कई थे। जॾहिं हिकिड़े ॾींहुं सखीअ सां ॻाल्हि हाराए ॿी सखीअ जे घर वेंदो हो ऐं उहा सखी रुसी मान कंदी हुई, तॾहिं पाण ॾाढी वेनतीअ सां खेसि मञाईंदो हो। अहिड़ी तरह श्री कृष्ण महाराज हिकिड़ो रूप नंद ऐं यशोदा वटि रखियो थे ऐं घणनि रूपनि सां कॾहिं कॾहिं गोपियुनि जी कामना पूरी थे कही। सभई चयो जय श्री हरि। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 35 अध्याय जो 4 भाग संपूर्ण थियो। अगर तव्हां सभिनी हरि भक्तन खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तन सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम, राधे राधे।